अस्सलाम वालेकुम। अॼु मां पकोड़नि जी हिकिड़ी ज़बरदस्त रेसिपी खणी आई आहियां। मुझे उम्मीद है तव्हांखे ज़रूर वणंदी। आज हम पकोड़े बना रहे हैं बहुत डिफरेंट स्टाइल के, और मुझे उम्मीद है कि आपको ज़रूर रेसिपी पसंद आएगी। सबसे पहले आधा घंटा पहले 1 कप ये बेसन चुटकी भर मीठा सोडा डाल के भिगो दिया था। ठीक है, अधु कलाक पहिरियों ये 1 कप बेसन हुयो, जंहिंमें चपटी सोडा जी विझी हिन खे थोरो पाणी मिलाए भिजाए छॾियो। उन खां सवाइ असांखे जेके शयूं खपंदियूं हिन में विझण लाइ, लूणु आहे पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़, अधु टीस्पून जीरो आहे सफ़ेद ज़ीरा, आधा टीस्पून नमक हस्बे ज़ायका, मिर्चें लाल पिसी हुई हस्बे ज़ायका, और धनिया साबित ये भी आधा टीस्पून तकरीबन। उसके अलावा जो ये तो खुश्क मसाले थे, और जो ये ताज़ा मसाले हैं, इसमें पुदीना चाहिए हमें। मेरे पास ताज़ा पुदीना नहीं था तो मैंने ये सूखा हुआ ले लिया है। ठीक है, असांखे पुदीनो खपंदो, जेकॾहिं ताज़ो पुदीनो अवेलेबल हुजे त ताज़ो पुदीनो विझो, यकीनन उन जो टेस्ट वधीक सुठो ईंदो आहे। न हुजे त पोइ सुकल पुदीनो बि हमेशह मां त स्टोर करे रखंदी आहियां घर में। उन खां अलावा सावा धाणा कटियल, हिकिड़ो नंढिड़ो बसर, ऐं उन खां सवाइ हिकिड़ो नंढिड़ो टमाटर, सावा मिर्च हे 2 आहिनि, ऐं तव्हां पंहिंजे ज़ाइके जे मुताबिक़ सावा मिर्च विझी सघो था। हाणे सभिनी खां पहिरियों त इहे सभु जेके मसाला आहिनि इहे असां हिन में बेसण में मिलाईंदासीं। ठीक है, सूखा हुआ पुदीना, हरी मिर्चें 2 छोटी कटी हुई बारीक, आप अपने टेस्ट के हिसाब से ले लें, और 1 छोटा टमाटर, 1 छोटी प्याज, और 1 जो है मुट्ठी भर धनिया, हरा धनिया। अब ये सारी चीज़ें खुश्क भी मसाले और ये जो ताज़ा सब्जियां हैं ये भी सब हम इसमें मिक्स करेंगे। यहाँ पर तेल को मैंने हल्की आंच पे गरम करने के लिए रख दिया है। ठीक है, तेल खे मां बिल्कुलु हल्की बाहि ते गरम करण जे लाइ रखियो आहे। जेसि ताईं असां हे सॼो प्रोसेस करे वठंदासीं त असांजो तेल प्रॉपरली गरम थी वेंदो। सभई खुश्क मसाला ऐं आला मसाला सभु असां हिन में मिलाए छॾिया आहिनि। सारी चीज़ें जो थी वो बेसन में मिक्स हो गई हैं। और यहाँ पर मैंने ली है ब्रेड। आज हम बना रहे हैं ब्रेड स्ट्रिप पकोड़ा। ठीक है, सो माँ ब्राउन ब्रेड खाई है, मैंने ब्राउन ब्रेड ली है। आप कोई भी डबल रोटी ले सकते हैं, बस ये है कि मीठी नहीं होनी चाहिए, मिल्क ब्रेड नहीं होनी चाहिए। ठीक है, मिठी डबल रोटी तव्हां ख़बर आहे मिलंदी आहे बाज़ार में, त उहा मिठी डबल रोटी न हुजे, बाक़ी आम फिकी या नमकीन डबल रोटी। तो उन जूं हीअं थुलियूं थुलियूं मां स्ट्रिप्स कटियूं आहिनि। तव्हां पंहिंजे हिसाब सां उन्हनि जूं साइज़ कटे सघो था। ठीक है, मैंने मोटी मोटी स्ट्रिप्स काट ली हैं, आप अपने हिसाब से जो है वो काट लें। अगर डबल रोटी बासी होगी, रखी हुई होगी, तो ये ज़्यादा अच्छी तरह से बन जाएंगे उसमें से। वैसे तो ताज़ा ब्रेड में से भी बन जाएंगे। ठीक है, हाँ हे जो असां मसालो ठाहियो आहे इहो असांखे एतिरो घाटो रखिणो आहे जो स्लाइस हिन में असां डिप कयूं, ॿोड़ियूं त उन ते चढ़ी वञे। ठीक है, ये मसाला बहुत जो है बैटर थिक है, ये हमें पट्टियाँ इसमें डिबो कर फ्राई करनी है। तो अब हम इसमें थोड़ा सा डालेंगे पानी। बहुत ज़्यादा पतला नहीं बनाना हमें बैटर, इतना होना चाहिए कि जब हम इसमें जो है ब्रेड की पट्टियाँ लिपेटें तो वो अच्छी तरह से इसमें इसके ऊपर चढ़ जाए, पट्टियों के ऊपर। सो हिकु हथ आहे मुंहिंजो, हाणे मां कैमरा रखां थी, हिन खे प्रॉपर मिक्स थी कयां। अच्छा, सब्जियूं मिलाइण खां पोइ हिनखे घणी देर न रखिजो, न त हे बिल्कुलु छिडरो थी वेंदो। जब हमने ये इसमें ठीक है, हिन में सब्जियूं मिलाइण खां पोइ घणी देर न रखंदासीं, न त ही बिल्कुलु पानी कढंदो, भाॼियूं पंहिंजो टमाटर और जो प्याज है ये अपना पानी छोड़ते हैं, इसलिए इसको जब आप मिक्स करें तो फ़ौरन इसको यूज़ करें। अगर छोड़ देंगे तो ये और पतला हो जाएगा। तो अब ये ब्रेड जो है इसको डिबोते जाएंगे हम, और इसको फ्राई करते जाएंगे। और आप देख सकते हैं कि मैंने कितना पतला बेसन बनाया है। ठीक है, तो ये अहिड़े क़िस्म जी हिन जी शिकिल हुजणु खपे। सो असां हिन में ही ब्रेड जूं पट्टियूं ॻोड़ींदासीं, उनखे चङी तरह सां कवर कंदासीं बेसण सां, ऐं पोइ हिनखे विझंदासीं ऑयल में। ठीक है, ये देखें, कोशिश करें कि सबके पास ऊपर जो है वो प्याज टमाटर वगैरह अच्छी तरह से लग जाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इसी तरह से ये सारी जो स्ट्रिप्स मैंने काट के रखी हैं बारी बारी, 3-4 जितनी एक दफ़ा में पूरी आ जाएं आपकी कढ़ाई में, आपके पैन में, उतनी आप डालें। ठीक है, 3-4 जेतिरियूं भी हिन में पूरियूं अचनि तव्हांजी कढ़ाई में। ही ॾिसो, हे हल्की बाहि ते पचंदा हाणे। ऐं बहुत ज़्यादा तेज़ आग नहीं करनी, वरना ये अंदर से बेसन कच्चा रह जाएगा। ब्रेड की तो खैर है, वो तो पकी हुई है पहले से ही, लेकिन बेसन कच्चा रह जाएगा। इसलिए ये ज़रूरी है कि आप इसको मीडियम आग पे पकने दें। ठीक है, सो इन तरह सां ये सॼा हाणे मां हिन में पचाईंदसि।
हाणे ही पचंदा हिते 1 बाय 1 हिननि जो हिकिड़ो साइड जॾहिं पची वेंदो त असां हिननि खे उथलाईंदासीं तो जीअं हिननि जो ॿियो पासो भी पची वञे। इनको पलट के हम दोनों तरफ से हल्का सा गोल्डन कर लेंगे और फिर इसको हम निकाल लेंगे। ठीक है, सो ही पचंदा रहंदा। ऐं हिते ॾिसो मां रेडी कयो आहे हिननि खे रखण जे लाइ पिंडी खई आहे मां। ठीक है, और मैं अखबार बिछाई है मथा टिश्यू पेपर। ये हमारी चंगेर होती है जिसमें हम रोटी रखते हैं, वो लिए मैंने, उसमें अखबार बिछाया, ऊपर जो है डबल तह मैंने टिश्यू पेपर की बिछा दी है। ये बात याद रखेंगे, कभी भी आप डायरेक्ट अखबार पे तली हुई चीज़ें नहीं रखेंगी, क्योंकि इसमें जो ये इंक है वो जहर होता है। तो बेहतर है कि या तो पेपर टॉवल या आप कोई सफ़ेद सादा कागज़ या ब्राउन पेपर जो हम कॉपियों पे कवर चढ़ाते हैं वो भी रख सकते हैं। तो इस तरह की कोई चीज़ हो जिस पे कुछ लिखा हुआ ना हो। तो अब ये यहाँ रेडी है और ये मेरे मीडियम आंच पे पकोड़े बन रहे हैं, ब्रेड स्ट्रिप्स पकोड़ा। ठीक है, सो कदें भी जो डायरेक्ट अखबार के मथा तरियल शयूं न रखंदा कयो, छो त ही ज़हर आहे जेका इंक आहे असांजी सिहत जे लाइ नुक़सानदेह आहे। तो मां अखबार ज़रूरु रखंदी आहियां, छो त टिश्यू पेपर मां ऑयल जेको हूंदो आहे उहो हेठि निकिरी वेंदो आहे, तंहिंजे करे मां हेठां अखबार रखंदी आहियां त डायरेक्ट उन जे मथां असां न विझंदासीं। ॾिसो हिननि जो कलर चेंज थी वियो आहे ऐं हिननि जा तक़रीबन ना हिन पासे ॾांहुं थोड़ा पचंदा। अभी एक साइड जो है वो थोड़ी सी सफ़ेद सी लग रही है, उसको भी पका लेते हैं अच्छी तरह। ये जो इसके गिर रहे हैं मसाले ऊपर से, प्याज है, टमाटर है, उसको भी निकाल के हम यहाँ पे रखेंगे। ज़ाहिरी बात है कि ये ज़ाया नहीं है और ये खाने में बड़े मज़े के होते हैं। ठीक है न, हेड़ी भोर जेका हूंदी आहे, असां त भोर ई चवंदा आहियूं, जॾहिं बचंदी आहे पकोड़नि में त ॾाढी कड़क ऐं मज़ेदार हूंदी आहे। ठीक है न, सो इहा बि असां ज़रूरु खाईंदा आहियूं, ज़ाया कोन कंदा आहियूं इनखे। त हितां बि जेको आहे ईअं नाहे त मां हिन महिल वीडियो थी ठाहियां, हाय यूट्यूब ते वेंदी माण्हू छा चवंदा, कुझु कोन चवंदा माण्हू, छो त सभई माण्हू ईअं कंदा आहिनि ऐं इन में कोई बुराई न आहे। ठीक आहे, सो हाणे हिननि खे मां कढंदमि हिकु हिकु ॿ ॿ करे प्रॉपरली। तेल जेको आहे चङी तरह सां असां हिन में हिन जो छाणींदासीं, ॻाढ़ींदासीं, उन खां पोइ असां हिननि खे कढंदासीं। सो हाणे वरी बि ॿिया जेके पिया आहिनि हिते, इहे मां हाणे हिन बेसण में ॿोड़े विझां थी ऐं पोइ तव्हां सां शेयर कंदमि। तक़रीबन सभु पकोड़ा मुंहिंजा पची विया आहिनि ऐं जेको हे मसालो बचो आहे इन में हाणे बेसण घटि आहे। ठीक है, ये सारे जो काटे थे मैंने पीसेस ब्रेड के वो मैंने बना लिए हैं। अब ये जो मसाला बच गया है इसमें बेसन कम है, क्योंकि बेसन सारा लग चुका है इन पकोड़ों पे। तो इसको हम इसी तरह से इसके सादा से पकोड़े बना लेंगे। ठीक है, ये डिगड़ियूं ठाहे ऐं हिते कटिंग बोर्ड पे जेका भोर हुई ब्रेड जी उहा भी मां हिन में विधी आहे। जो चूरा ब्रेड का कटिंग बोर्ड पे था वो मैंने इसमें मिला लिया है बेसन में, और अब इसके मैं सादा से पकोड़े बना रही हूँ। और ये एक कंप्लीट मील है। ठीक है, और इसमें जो है ऐसे ही अगर खाली भी खा लें तो अंदर इसके ब्रेड है, सब्जियां हैं, सब कुछ है, तो ये बहुत एक ज़बरदस्त चीज़ है खाने के लिए। ठीक है ना, हिन में अंदर डबल रोटी भी आहे, त पाण ई हिकिड़ो कंप्लीट मील आहे, सम्झो पूरो खाधो आहे। ऐं मिर्च मसाला जेकॾहिं घटि रखो त आराम सां तव्हां ॿारनि खे बि इहे ॾेई था सघो। ऐं उनखां अलावा इफ़्तारी जे लाइ या शाम जो टी टाइम स्नैक जे तौर ते भी तव्हां हिन खे इस्तेमालु करे था सघो। सो हाणे मुंहिंजा पकोड़ा थी विया आहिनि तैयार। आप मुझे ज़रूर बताइएगा कि मेरी ये रेसिपी आपको कैसी लगी है। अगर अच्छी लगी है तो मेरे चैनल को लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें। ठीक है ना, सो मूंखे ॿुधाइजो ज़रूरु पकोड़नि जी ये मज़ेदार रेसिपी तव्हांखे कीअं लगी आहे। वणी हुजेव त ज़रूरु मुंहिंजे चैनल खे लाइक कजो, सब्सक्राइब कजो, ॿियनि सां बि शेयर कयो। मां चाहियां थी त मुंहिंजो कमु घणनि खां घणनि माण्हुनि ताईं पहुचे। हे तमामु हिकिड़ो टेस्टी, मज़ेदार ऐं हेल्दी खाधो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त अहिड़ा खाधा रोज़ रोज़ न खाइण घुरिजनि। ठीक है ना, ये हर वक्त इस तरह की चीज़ें तो नहीं खानी चाहिए, ये कभी कभी के लिए ठीक रहता है। तो ही हाणे मुंहिंजा पकोड़ा जीअं पची वेंदा त इहे बि मां हिननि सां गॾु लाहे रखंदमि। तो ही ज़बरदस्त पकोड़ा तयार आहिनि। ॿुधाइजो तव्हांखे कीअं था लॻनि। हमेशह चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। प्यार सां पकल खाधो जेको हूंदो आहे उहो ई सिहत बख़्श हूंदो आहे। पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहिद।